नाज़रीन, जुंगल वासिन मेहरान टीवी तरफां सुभाणे ऐलानल सकाफ़ती दिहाड़े के भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सुहेल बंगलानी जी रिपोर्ट। बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं ॻोठ मीर फज़ल इलाही खान बंगलानी में, जो 6 डिसंबर के सकाफ़त के हवाले से प्रोग्राम मुंतक़िल किया है। सिंध की ज़मीन, सिंध की बेट, सिंध की मिल्कियत के हवाले से इन वक्त असां मौजूद आहिनि। कुछ दोस्त सकाफ़त के हवाले से उन्हनि को पुछंदासीं तो वो इन ॾींहं के कहिड़े ख़ुशी सां मल्हाईंदा पिया। मां सभिनी सिंधी भाइरनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको एकता जो ॾींहुं आहे इहो असांजे लाइ तमामु वॾे में वॾो ॾींहुं आहे। अक्सर करे असां ईदूं मल्हाईंदा आहियूं, जेके असांजूं साल साल जूं ईदूं थींदियूं आहिनि, त उन्हनि में असां सुठा कपिड़ा वठंदा आहियूं, नवां कपिड़ा वठंदा आहियूं, पाण खे सुठो सुहिणो तयारु कंदा आहियूं। पर हिन ईद ते असां छा कंदा आहियूं, हिन ईद ते असां स्पेशली असांजा जेके कल्चरल जेके जीअं असांजो अजरक थियो, असांजी टोपी थी, ऐं उनखां पोइ असां जेके वासकोटियूं ठाराईंदा आहियूं अजरक जूं, माना इहा हिकिड़ी असांजी पहचान हूंदी आहे। इहा ई असां सिंधियुनि जी हिकु ख़ूबसूरती हूंदी आहे। सो हीअ असांजे लाइ तमामु वॾे में वॾी ॻाल्हि आहे। सो अवां सभिनी सिंधी मुंहिंजे भाइरनि खे मुबारकूं हुजनि हिन ॾींहं जूं। अलाह साईं अवां सभिनी खे आबाद रखे। जीअं लतीफ़ जी सिंधी ॿोली, लतीफ़ जी ॿोली इन सिंध धरती अजरक टोपी जे ॾियारे ते सभिनी सिंध वासियुनि खे वाधायूं। मां मैसेज इहो ॾींदुसि त सभई सिंधी गॾिजी अजरक टोपी पाए ऐं एकता जो ॾींहुं मल्हायो ऐं पंहिंजी ॿधी जो सबूत ॾियो। जीअं लतीफ़ जी ॿोली। जी बिल्कुल, जीअं त असां ही सिंधी सकाफ़ती ॾींहुं पंहिंजो पुरजोश ऐं ईद जी तरह मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु असांखे सुठो लॻंदो आहे। 6 डिसंबर सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां हिते तमामु घणा दोस्त, महिमान, साफ़ी हज़रात तक़रीबन सभिनी खे असां दावत करे हिते घुराईंदा आहियूं। हीअ सॼो असां प्रोग्राम अरेंज कंदा आहियूं। तमामु दोस्तनि जी जेके महिमान आहिनि, आयल आहिनि, उन्हनि जी वधि में वधि महिरबानी ऐं इंशाअल्लाह ताला असां हर हमेशह हीअ ॾींहुं ईद जी तरह सां मल्हाईंदा रहंदासीं। जीअं त असां हर डिसंबर ते सिंधी ॾियारो मल्हाईंदा आहियूं हर साल पुरजोश सां। हीअ ॾींहुं असांजे लाइ ईद वांगुरु हूंदो आहे ऐं असां हिन खे ईद वांगुरु ई मल्हाईंदा आहियूं। हीअ सिंधी क़ौम जे सकाफ़ती ॾींहं जो प्रोग्राम आहे ऐं असां इनखे ईअं मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। हीअ जेको ॾियारो आहे पंहिंजो सिंधी सकाफ़ती ॾियारे सां जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं था ऐं हिनखे असां ईअं करे ॾिसंदा आहियूं जीअं ईद जो ॾींहुं हुजे ऐं सभु दोस्त, सभु ॻोठ वारा मिली करे हिन ॾींहं खे मल्हायूं था।